ॿी अवां सां ख़बर शेयर कंदासीं मदेजी मां। मदेजी जे जलबाड़ी लाड़े वटि तेज़ रफ़्तार मज़दा जो रिक्शा खे टक्कर लॻो आहे। हादसे जे नतीजे में 2 औरतूं फौत ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां ताईं ख़बर शेयर पिया कयूं मदेजी मां। मदेजी जे जलबाड़ी लाड़े वटि तेज़ रफ़्तार मज़दा जो रिक्शा खे टक्कर लॻो आहे। हादसे जे नतीजे में 2 औरतूं फौत ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन ते ज़ख़्मियुनि में 4 औरतूं बि शामिल आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे मदेजी मां आवाज़ टीवी जो रिपोर्टर अब्दुल हकीम सेतो। हकीम, आगाह कजो कीअं हादसो पेश आयो आहे? जी, मदेजी वेझो जलबाणी लाड़े सखरलाड़ मेन रोड ते तेज़ रफ़्तार मज़दा रक्षा किंग खे ज़ोरदार टक्कर आयो आहे, जंहिंजे नतीजे में पोयां ईंदड़ तेज़ रफ़्तार कोच आहे रोड ते पियल ज़ख़्मनि मथां चढ़ी वियो आहे, जंहिंजे नतीजे में ॻोठ मोहम्मद बरई वासी 2 औरतूं मौक़े ते जीपाटी फौत थी वियूं आहिनि ऐं 4 औरतुनि समेत 7 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में दुरबीबी बरोही, सोनी खातूं, गंज खातूं, शायान, सुमेर, बाबर, इम्तियाज़ बरोही शामिल आहिनि। होॾां मज़दा ड्राइवर मौक़े तां ई जेको आहे मज़दा काए फरार थी वियो आहे ऐं को पुलिस जेको आहे कोच ड्राइवर ऐं कोच खे पंहिंजी टहलियुनि में वठी छॾियो आहे। ॿिए तरफ़ ज़ख़्मी जी नाज़ुक हालत हुजण करे जेको लाड़काना अस्पताल मुंतक़िल वियो आहे। जी ठीकु आहे अब्दुल हकीम, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।